दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां हिंगोजा फितरती नज़ारा। दोस्तों ए मोटरसाइकिल भी मथो खाई गयो आहिनि, सो इन जे करे हलूं पिया बनी ते। तव्हां मुंहिंजे पोस्टनि खे वधि खां वधि शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं मुंहिंजो मसइलो जल्दी हल थी वञे। मुंहिंजो हिंगोजा फितरती नज़ारो पेज जेको आहे पॉलिसी जो इशू लॻो पियो आहे, इन खे सही थियण में 2-3 ॾींहं लॻी वेंदा, महीनो भी लॻी सघे थो, उन खां वधि बि लॻी सघे थो। हक़ीक़त में हिंगोजा फितरती नज़ारा पेज जेको आहे मां बुराई खां बचण जे लाइ ठाहियो, छो जो इंटरनेट ते तव्हांखे हर क़िस्म जा वीडियो मिलंदा, माना सेक्सी बीपियूं हे हो। मां चयो त भला हाणे माण्हू ॾिसे थो त ॾिसणु शुरू थो करे त हिकिड़ी आदत पइजी थी वञे, माना पंहिंजो वीडियो ठाहिण वरी उनखे एडिट करण हे हो, माना ग़लति शइ ॾिसण जो टाइम ई कोन पियो मिले। ऐं मां कोशिशि कई त तव्हां जेके दोस्त फॉलोअर ॾिसण वारा, शायदि मुंहिंजे वीडियो ॾिसण सां तव्हांजी तबियत में बि थोरी चेंजिंग अची वञे। पर माण्हू जेका बुराई वारा वीडियो आहिनि उन्हनि खां बची कोन थो सघे, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां पाण खे बचाए वियुमि। मुंहिंजे वीडियो में ॻोठाणो माहौल हुयो, ईअं पंहिंजी सिंधी सलामी कचहरी हूंदी, सिराइकी जेका असली ज़िंदगी जा, इन सां इहो आहे जो मां चयो पंहिंजो पाण खे बैलेंस में रखण जे लाइ, छो जो इंटरनेट ते तव्हांखे ख़बर आहे माण्हू भटकी थो वञे, जेके गंदा वीडियो आहिनि, किना वीडियो आहिनि, उन्हनि जो माण्हू आदी थी थो वञे। इन जे लाइ सो दोस्तों मुंहिंजे पेज खे हिंगोजा फितरती नज़ारा खे फॉलो कयो, सर्च कयो, वधि खां वधि शेयर कयो, मुंहिंजे पेज खे पेर ते आणियो। हक़ीक़त में मां त वीडियो ठाहींदो रहंदुसि, छो जो मूंखे डेली हिकिड़ो वीडियो ठाहिणो हूंदो आहे, उहो इन जे लाइ त पंहिंजो पाण खे बैलेंस में रखण जे लाइ ऐं बुराई खां बचण जे लाइ, इन जे लाइ। महिरबानी।